पासे वहाँ अपडेट कंदा हलूं त कराची में फैक्ट्री धमाके वारे मामले में फौतन जो अंग वधी 9 थी वियो आहे, जॾहिं त 30 ॼणा ज़ख़्मी आहिनि। फैक्ट्री अंदर को भी बॉयलर न हो। वहाँ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है त कराची में फैक्ट्री धमाके वारे मामले में फौतन जो अंग वधी 9 थी वियो आहे, जॾहिं त 30 ॼणा ज़ख़्मी आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फैक्ट्री अंदर को भी बॉयलर न हो। अहम ख़बर है वहाँ अपडेट कंदा हलूं त कराची में फैक्ट्री धमाके वारे मामले बाबत फैक्ट्री धमाके में फौतन जो अंग वधी 9 थी वियो आहे, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फैक्ट्री अंदर को भी बॉयलर न हो। अहम ख़बर है वहाँ अपडेट कंदा हलूं त कराची में फैक्ट्री धमाके वारे मामले में फौतन जो अंग वधी 9 थी वियो आहे, 30 ॼणा ज़ख़्मी आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फैक्ट्री अंदर को भी बॉयलर न हो। वहाँ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है त फैक्ट्री धमाके वारे मामले में फौतन जो अंग वधी 9 थी वियो आहे, 30 ॼणा ज़ख़्मी आहिनि, जॾहिं त पुलिस जो बि पासे चवणु आहे त फैक्ट्री अंदर को भी बॉयलर न हो।